घोटकी में मुस्लिम लीग नून पारां मियां मोहम्मद नवाज शरीफ के इस्तक़बाल लाइ मोटरसाइकिल रैली कढी वई, जंहिंमें कारकुननि जे वॾे अंग शिरकत कई। मुस्लिम लीग नून जे क़ाइद मियां मोहम्मद नवाज शरीफ के इस्तक़बाल लाइ तैयारियूं उरूज ते पहुची वयूं। मुस्लिम लीग नून पारां ज़िले सदर हाफ़िज़ मोहम्मद सादिक समेजो, जनरल सेक्रेटरी लाला केसर जमा पठान, सालिह आसिफ समेजो की अगवानी में मुस्लिम लीग हाउस घोटकी खां प्रेस क्लब ताईं मोटरसाइकिल रैली कढी वई। रैली में कारकुननि वॾे अंग में शिरकत कई ऐं मियां मोहम्मद नवाज शरीफ जे हक़ में नारा हंया। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे ज़िले जे सदर हाफ़िज़ मोहम्मद सादिक समेजो, लाला केसर जमा पठान ऐं ॿियनि चयो त पाकिस्तान मुस्लिम लीग नून जे क़ाइद मियां मोहम्मद नवाज शरीफ जे पाकिस्तान वापसी ग़रीब अवाम लाइ उम्मीद जी हिकु किरण आहे। इंशाअल्लाह मियां मोहम्मद नवाज शरीफ जी वापसी सां पाकिस्तान में तरक्की जी नई दौर जो आगाज़ थींदो। मुल्क हिकु भेरो ॿीहर तरक्की कंदो ऐं महांगाई जो दौर ख़त्म थींदो। हुन चयो त घोटकी जा हज़ार कारकुन पंहिंजे क़ाइद मियां मोहम्मद नवाज शरीफ जो 21 अक्टूबर ते लाहौर पहुचण ते पुरजोश इस्तक़बाल कंदा। मोहम्मद नवाज शरीफ सुभाणे ॿिए ॾींहुं लाहौर अचे थो। उन ख़ुशी में ये असांजे वर्करनि जो शौक़ु हो त रैली बि कढूं। असां ॾैरकी में बि कढीसीं, मीरपुर में घोटकी में बि रैली कढूं। असां पंहिंजी ख़ुशी जो इज़हार कयूं, पंहिंजे माण्हुनि ॾेखारियूं। इन ख़ुशी में असांजी रैली कढी आहे। इंशाअल्लाह सुभाणे ॿिए ॾींहुं हितां वॾो हिकिड़ो काफ़िलो लाहौर लाइ रवानो थींदो ट्रेनुनि जे ज़रिए ऐं नवाज शरीफ जी सां मिलण लाइ, नवाज शरीफ जे इस्तक़बाल करण लाइ घोटकी ज़िलो ऐं पूरी सिंध वॾे जोश ऐं शौक़ सां तयारी पई करे ऐं वञे पई। ऐं इंशाअल्लाह वक़्तु ईंदो जो हाणे जेका पाकिस्तान सां जेतिरो खिलाड़ कयो वियो, हाणे अलाह कयो आहे पाकिस्तान जो वारिस अचे थो जेको वरी पाकिस्तान खे पंहिंजे पेरनि ते बीहारींदो इंशाअल्लाह। मियां नवाज शरीफ साईं ही असां जेका पाकिस्तान मुस्लिम लीग नून ज़िला तरफ़ां रैली कढूं था, इन जो मक़सदु सिर्फ़ु हिकु आहे त पाकिस्तान मुस्लिम लीग नून जो क़ाइद ऐं पाकिस्तान खे अज़ीम पाकिस्तान बणाइण जो रहबर रहनुमा मियां मोहम्मद नवाज शरीफ जेको सुभाणे ॿिए ॾींहुं इंशाअल्लाह छंछर जे ॾींहुं लाहौर पहुचंदो ऐं मीनार पाकिस्तान जलसो थींदो। असां इन जी इस्तक़बालिया रैली कढूं था ऐं इंशाअल्लाह असीं वचन कयो आहे त घोटकी ज़िले मां तक़रीबन 200 खां जेके असांजा वर्कर आहिनि उहे स्पेशल ट्रेन में वेंदा ऐं पंहिंजे क़ाइद मियां मोहम्मद नवाज शरीफ जो इस्तक़बाल कंदा। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।